अस्सलाम वालेकुम नाज़िम, सिंध राउंडअप में भली कार आऊं आहियां रोशनी मेमून। नाज़िम, सिंध राउंडअप जी शुरुआत कंदासीं न ब्रेकिंग न्यूज़ खां। ठारू शाखा ख़बर अमां ताईं पहुचाईंदासीं, जिते पोरीअ जो ज़रई ज़मीन तां लाश हथ आयो आहे। इन हवाले सां अहम ख़बर अमां ताईं पहुचायूं पिया ठारू शाखा, जॾहिं त लाश जी सुञाणप बि थी वई आहे। इन हवाले सां ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया ठारू शाखा, जिते पोरीअ जो ज़रई ज़मीन तां लाश हथ कयो वियो आहे। ॻोठ खाह जागीर में पोरीअ जो ज़रई ज़मीन मां लाश हथ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया ठारू शाखा हथ आयल लाश जी अब्दुल सत्तार सोलंगी तौरु सुञाणप कई वई आहे। ठारू शाखा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे। ठारू शाखा या ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। हथ आयल लाश जी सुञाणप अब्दुल सत्तार तौरु कई वई आहे। इन हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया ठारू शाखा। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो आहे।